अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आऊं आहियां सारंग सुमरो ऐं मां ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल। काज़ी अहमद असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद अब्दुल क़दीर पारां कोरोना खे रोकण जे हवाले सां हंगामी गॾिजाणी थी। गॾिजाणी में तहलका प्रेस क्लब जे सदर राजा साजिद अली उनड़, मलंग जतोई, रजब अली जतोई, ममताज़ अली जतोई, ममताज़ सुमरो, गुलाम हैदर उनड़, मोहम्मद सलीम ख़ासकली ऐं ॿियनि साफ़ियनि, दुकानदारनि, शहरी इताद जे अॻुवाणनि ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते एसी ख़िताब कंदे चयो त असांखे शिकायतूं मिली रहियूं आहिनि त काज़ी अहमद में दुकानदार गैर ज़रूरी दुकान खोलीनि था ऐं वॾे अंग में माण्हू शहर में घुमनि था। हिन दुकानदारनि खे अपील कंदे चयो त पंहिंजा दुकान बंदि रखनि ऐं घरनि में रहनि। कोरोना सबबि सूरत हाल मुसलसल ख़राब थी रही आहे, उन लाइ असांखे कार्रवाई लाइ मजबूर न कनि। ॿी सूरत में शहर खे मुकमल बंदि कराए छॾिबो। हिन चयो त खाधे पीते जा दुकान 4 बजे ताईं बंदि थी वञनि। ॿी सूरत में मथनि सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। रिपोर्टर वहीद खोसो, साहिल न्यूज़ नेटवर्क, काज़ी अहमद।